दरगाह मुग़रबीन शहीद। शेख सलामत उर्फ़ मुग़रबीन रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जाती शहर में आहे। ही बुज़ुर्ग सूमरनि जे दौर में थी गुज़रियो आहे ऐं हज़रत गौस बहाउद्दीन मुल्तानी जो मुरीद हो। हज़रत मुग़रबीन उर्फ़ शेख सलामत रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते रोज़ानो केतिरा ज़ियारती ज़ियारत लाइ ईंदा आहिनि, पर कुबे में अंदर वञण जी कंहिंखे बि इजाज़त न आहे। एतिरे क़दर जो सजादा नशीन बि मुक़बरे में अंदर वञी न सघंदो आहे। बसि हिकिड़ो ॾियाले फ़क़ीर कुबे अंदर वेंदो आहे जेको रोज़ानो लोबान ऐं ॾीओ ॿारींदो आहे। बाक़ी समूरा ख़ादिम ऐं मुरीद ॿाहिरां ज़ियारत कंदा आहिनि। इन दरगाह जूं रिवायतूं ऐं रस्मूं सिंध जे ॿियनि दरगाहनि खां बिना मुख़्तलिफ़ आहिनि, जेके रोज़ानो हफ़्ते ऐं महीने में थींदियूं आहिनि। दरगाह ते थींदड़ रस्मूं हिन तरह आहिनि। भेरूं या नगारा वॼाइण। दरगाह मुग़रबीन ते शुरू खां वॾा नगारा ऐं भेरूं रखियल आहिनि, जेके रोज़ानो राति जे 2 बजे ऐं शाम जो सिज लथे दरगाह जा मङणहार फ़क़ीर वॼाईंदा आहिनि। को सवाली पंहिंजो सवाल पिणु भेर वॼाए कंदो आहे। भेर या नगारो वॼण वक़्तु माण्हू पंहिंजा पटका ऐं टोपियूं एतिरामन लाहे छॾींदा आहिनि ऐं भेज भेज भियाणी या हक़ मुर्शिद चवंदा आहिनि। ॾीए ॿारण जी रस्म। रोज़ानो शाम जो दरगाह जो ॾियाले फ़क़ीर दरगाह जो ॾीओ ॿारींदो आहे। जॾहिं सिज लहण वारो हूंदो आहे त दरगाह जा मङणहार फ़क़ीर नगारा वॼाइण शुरू कंदा आहिनि ऐं ॾियाले फ़क़ीर मच मां ॾीओ ॿारे दरगाह मुक़बरे अंदरि वेंदो आहे। ख़ादिम फ़क़ीर सां मुक़बरे जे दर ताईं ईंदा आहिनि। मङणहार फ़क़ीर भेर ते ज़ोर सां ॾोको हणंदो आहे, जंहिंखां पोइ ॾियाले फ़क़ीर मुक़बरे अंदरि वेंदो आहे। उनखां पोइ ॾियाले फ़क़ीर दरगाह जे अंदरां ख़ासि क़िस्म जी खाक खणी ईंदो आहे, जेका पहिरीं सजादा नशीन खाईंदो आहे, पोइ वारे वारे सां मुरीद ऐं ख़ादिम खाईंदा आहिनि। तस चुमण ऐं खाक खाइण खां पोइ समूरा मुरीद ऐं ॿिया ख़ादिम सजादा नशीन पुठियां दरगाह जी ज़ियारत कंदा आहिनि। दरगाह जो मच। दरगाह मुग़रबीन जे मच ॿारण लाइ आलीशान जाइ ठहियल आहे, जंहिं लाइ चयो वेंदो आहे त उहा दरगाह जी जोत आहे, जेका हमेशह जलंदी रहंदी आहे। दरगाह जो हिकु ख़ासि फ़क़ीर सुबुह जो उहो मच ॿारींदो आहे, जेको सॼो ॾींहुं ऐं राति ॿरंदो रहंदो आहे। चरूं ॾियण। दरगाह जो गादी नशीन रोज़ानो मच जे भरिसां कखनि जी ठहियल गादी ते वेहंदो आहे, जिते हिकु फ़क़ीर खेसि खाक ऐं पाणी ॾींदो आहे, जंहिंखे चरूं ॾियणु चइबो आहे। मिस्री खाराइण। दरगाह मुग़रबीन ते हर जुमेरात ॾीए वारी रस्म खां पोइ दरगाह जे मच ते मुरीदनि ऐं ख़ादिमनि खे मिस्री खाराई वेंदी आहे, जंहिंखे मिस्री जी रस्म चइबो आहे। उहा मिस्री दरगाह जो हिकु ख़ासि फ़क़ीर विरहाईंदो आहे। दरगाह जो माह पहिरो। हर इस्लामी महीने जे पहिरें सूमर ते राति जो माह पहिरो मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें तमामु वॾी तादाद में ख़ादिम मुरीद हिसो वठंदा आहिनि। माह पहिरे ते ॾीए वारे रस्म खां पोइ सभिनी खे लंगर खारायो वेंदो आहे ऐं मस्जिद पारां वाइज़ करायो वेंदो आहे ऐं शहर में मुफ़्त खीर विरहायो वेंदो आहे। जुतियूं न पाइण। दरगाह जा अक़ीदतमंद अक्सर दरगाह में जुतियूं पाए न ईंदा आहिनि। के त घरां ई जुतियूं लाहे ईंदा आहिनि, जॾहिं त के एतिरामन जुतियूं लाहे छॾींदा आहिनि। उन करे जाती जा अक्सर माण्हू पेरें उघाड़ा सॾिबा आहिनि। ॿिलनि जी ख़िदमत। दरगाह मुग़रबीन ॿिलनि जे करे तमामु मशहूरु आहे, छाकाणि जो हिन दरगाह ते ॿिला तमामु घणी तादाद में रहंदा आहिनि, जिन जी ख़िदमत कई वेंदी आहे। चयो वेंदो आहे त दरगाह जा शींहं आहिनि ऐं ॿिलनि जी सूरत में मौजूदु आहिनि। दरगाह जो हिकु ख़ासि फ़क़ीर ॿिलनि जी ख़िदमत लाइ मुक़ररु थियल आहे, जेको रोज़ानो ॿिलनि लाइ मच्छी वठी ईंदो आहे ऐं उहा ॿिला गॾिजी खाईंदा आहिनि। फ़क़र वठणु। दरगाह जो हिकिड़ो ख़ासि फ़क़ीर, जंहिंखे मटाई फ़क़ीर चयो वेंदो आहे, रोज़ानो राति जो ॻिची में बकरी विझी लठ खणी दर दर ते घिंडड़ी वॼाए दरगाह जो फ़क़र वठंदो आहे। उहा रिआयत शहीद मुग़रबीन जे ज़माने खां हलंदी पई अचे। दरगाह मुग़रबीन ते हर साल मेलो लॻंदो आहे,
जेको फुगण जे महीने में 27, 28 ऐं 29 ताईं हलंदो आहे। दरगाह मुग़रबीन जे मेले जूं रस्मूं ॿियनि मेलनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। मेले जूं तयारियूं पूरा 2 महीना अॻु में पोइ महीने जे पहिरीं माह पहिरें जे ॾींहुं मंगलाणी देग लाहे शुरू कयो वेंदो आहे। मंगलाणी देग जो लहणु पोइ महीने जे पहिरें माह पहिरीं सूमर ॾींहुं दरगाह मुग़रबीन जी सजादा नशीन तरफ़ां 2 देगूं भत जूं लाहे दरगाह जी मरमत ऐं ॿियनि ज़रूरी कमनि जी शुरूआति कई वेंदी आहे। जक वढजण मां मुराद दरगाह जे मच लाइ काठियूं वढे गॾु करणु आहे। हिन रस्म मूजिबि दरगाह जा फ़क़ीर पोइ महीने जे 15 खां 27 तारीख़ ताईं दरगाह लाइ जक वढींदा आहिनि। हिन कम लाइ जेकॾहिं को फ़क़ीर मजबूरी या बीमारी जी हालति में अची न सघंदो आहे त उहो कम लाइ को माण्हू मोकिलींदो आहे। तगारी खणणु दरगाह जी मरमत जो कमु पहिरीं फुगण खां शुरू थींदो आहे, जंहिं लाइ राज़ो मुक़बरे ते चढ़ंदो आहे। कम जी पहिरीं तगारी खेसि दरगाह जो सजादा नशीन खणी ॾींदो आहे, जंहिंखां पोइ दरगाह जा फ़क़ीर ऐं ख़ादिम कम लाइ तगारियूं खणंदा आहिनि। पथर वढणु ऐं पथर विछाइणु फुगण महीने जी 15 तारीख़ खां मलाह क़बीले जा पटेल जेके दरगाह सां वाबिस्ता हूंदा आहिनि दरगाह जो पथर यानी विछाइण वारा कख वढणु शुरू कंदा आहिनि ऐं उहे कख 22 खां 26 फुगण ताईं दरगाह ॾों विछाईंदा आहिनि। अछे जी रस्म जीअं त दरगाह जी मरमत जो कमु ख़तमु थींदो आहे त 23 फुगण ते दरगाह खे गुस्ल ॾियारियो वेंदो आहे, जंहिंखे अछे जी रस्म चइबो आहे। हीअ रस्म लाइ 23 फुगण जी राति औरतुनि लाइ मख़सूस हूंदी आहे। उहे औरतूं जेके शहर ऐं आसपास खां ईंदियूं आहिनि से समूरी राति दरगाह ते गीच ॻाए मुरादूं पिनंदियूं ऐं दिला ऐं मटियूं भरींदियूं आहिनि, जेको पाणी ॿिए ॾींहुं दरगाह जे गुस्ल लाइ कमु ईंदो आहे। 23 जे ॾींहुं अछे जी रस्म शुरू थींदी आहे। मुरीद ऐं फ़क़ीर पाणी होदियुनि में हारींदा आहिनि, जिन में खीर ऐं चुन भरियलु हूंदो आहे। जंहिंखां पोइ खीर ऐं चुन मिलियलु पाणी दिलनि में भरे सजादा नशीन जी अॻुवाणी में मुक़बरे ते मौजूदु राज़नि खे ॾींदा आहिनि। ईअं राज़ा उहो पाणी दरगाह जे मुक़बरे खां हारणु शुरू कंदा आहिनि। दर्ज़िन ऐं सोनारनि जो कमु फुगण जी 25 तारीख़ ते सोनारा ऐं दर्ज़ी दरगाह ते ईंदा आहिनि ऐं पंहिंजा कमु कंदा आहिनि। दर्ज़ी दरगाह जूं बैरकूं वग़ैरह सिबंदा आहिनि ऐं सोनारा वरी दरगाह जे सोन ऐं चांदी वारनि नेलनि खे उजारींदा आहिनि। भेरियूं निकिरणु 25 फुगण ते शाम जो दरगाह जूं भेरियूं निकिरंदियूं आहिनि। उन मौक़े ते दरगाह जा फ़क़ीर वॾा नगारा ऐं भेरियूं खणी वॼाईंदा आहिनि ऐं जुलूस जी शक्ल में शहर जो चकर लॻाए वापसि दरगाह ते ईंदा आहिनि। उहा मेले जी पहिरीं धमाल सम्झी वेंदी आहे। पड़ धोइणु 7वीं फुगण यानी मेले जी पहिरें ॾींहुं दरगाह जा पड़ धोता वेंदा आहिनि। सभ खां अवल पड़नि खे जुलूस वारी शक्ल में पड़नि वारी जाइ ते आंदो वेंदो आहे। पड़नि जूं हड़ूं ॿधलु हूंदियूं आहिनि, जिन जे खणण जी शुरूआति सजादा नशीन कंदो आहे। पड़ धोइण खां पोइ थहीन क़बीले जा माण्हू उहे पड़ सुकाईंदा आहिनि ऐं शाम जो साॻे जुलूस जी शक्ल में उहे पड़ दरगाह ते आंदा वेंदा आहिनि। ॿेड़ियुनि जो निकिरणु 28 फुगण ते याने मेले जे ॿिए ॾींहुं दरगाह जूं ॿेड़ियूं निकिरंदियूं आहिनि। हिन रस्म मुताबिक़ दरगाह जा अक़ीदतमंद ख़ासि तौरु मलाह क़बीले जा माण्हू काठ जूं नंढड़ियूं सिंगारियल ॿेड़ियूं हथनि में खणंदा आहिनि ऐं दुल्हन जी दस ते नचंदा कुॾंदा शहर में मेले जे बाज़ारनि खां जुलूस जी शक्ल में वेंदा आहिनि। हीउ जुलूस हक़ीक़त में मेले जे इख़्तिताम जो जुलूस हूंदो आहे। दरगाह मुग़रबीन शेख सलामत रहमतुल्लाह अलैह जे मेले में उनखां सवाइ 2 आलीशान बाज़ारूं, सर्कस, पींगा, चोडेल ऐं सक़ाफ़ती शो थींदा आहिनि ऐं अदबी कॉन्फ्रेंसूं थींदियूं आहिनि, जिन में केतिरा ई अक़ीदतमंद हिसो वठंदा आहिनि।